हिन मुकाम में ब डाकू रहंदा आहिनि ऐं जेको बि हिन रस्ते सां गुज़रंदो आहे ही उन खां मोटरसाइकिल खसे पोइ छॾींदा आहिनि। है सरताज अहमद गाड़ी नंबर 1 डाकू ऐं ही आहे अब्दुल्ला मज़ारी ॿियो नंबर डाकू। अदा 3 ॾींहं थिया आहिनि किरोना वायरस करे असांजे ॻोठ मां केरु टपे ई कोन थो। अदा लॉकडाउन त असांखे मारे छॾियो आहे। अदा अॼु कीअं बि करे के न के मोटरसाइकिल ज़रूर खसींदासीं। अदा उठ त शिकार ते हलूं। अदा इहे जे वेही रहंदासीं बुख ते मरी वेंदासीं। उठ त हलूं। लाड़े गाड़ी को हट ला। लाड़े गाड़ी का हट ला। अदा मां गरीब आदा मुखा गाड़ी न कसे अदा। तू गरीबी त असां भी अमीर न आहियूं। अच्छा त ही फोरू आहिनि हिनन सां बि हिकड़ी चालाकी करणी पवंदी। छा तो सोचे रे भाऊ तव्हांखे गाड़ी खपे न तव्हां गाड़ी भली काहे वञो पर आखिरी चक्कर पंहिंजे मेखाने ते मूंखे चांहि पीआरे रुगो। हे त सफ़ा गरीब आ। गरीब आ त केड़ी वॾी ॻाल्हि आ। हले रुगो हितऊं टांडा दा ॾोस। चांहियूं खोड़ हल त तोखे चांहियूं दा पीआरियूं। अचो त हलूं। तव्हां हिते वियो मां चांहि जो बंदोबस्त करजां। हाणे त हे वयो हाणे हिन खे बि ॾिसां थो। ॿियो त हाल वाल तव्हां इहो चोरी जो कमु कॾहिं खां शुरू कयो आहे? इहो त असांजे अबन ॾाॾनि जो कमु हो। अबन ॾाॾनि तो रखायां। ओए छा थी? हाणे तुंहिंजा अब्बा ॾाॾा बि चोरियूं कोन कंदा। तोखे शायद असांजे हराम पाईअ जी ख़बर कान्हे का। पुट तोखे मां घणो मथे ते चाढ़े छॾियो आहे।
मुकाम जो रखवालो थी करे तू चोरी पियो करी। नहीं हूंदो नहीं केर चोरी कंदो। साहब काडे बाबा साहब बस यार ता चाय पियो मैं यार बंद कर दे छो या बेवान काडे चाय पियो बस मैं यार चाबी दे चाबी दे। चोरी कंदे आने चोरी कंदे चाबी दे जल्दी कर चाबी दे जल्दी कर। जल्दी में भाऊ आ रहा चोरी पकड़।